लाड़काने में फांसी जा अड्डा हलन था, लाड़काने में शराब जा गुत्ता हलन था, लाड़काने में जुआजू टिकरियूं हलन थियूं, लेकिन गरीबन के मिसकीनन के का भी उन्हनि जे लाइ हिफ़ाज़त जो कंट्रोल ना है। मां लाड़काने जे तमाम सोशल वर्करन के गुज़ारिश तो करियां, अॼु पपन ज़ुमरे जे घर मां चोरी थी आहे, सुभाणे तव्हां जे घर मां भी चोरी थी सघे थी। पीएस मुंहिंजे घर मां चोरी थी आहे, सॼो ॾींहुं असां ग़रीबनि जी ख़िदमत कयूं, सॼो ॾींहुं असां मिसकीननि जी ख़िदमत कयूं, सॼो ॾींहुं असां यतीम माण्हुनि जी ख़िदमत कयूं। अॼु मुंहिंजे घर मां चोरी थी आहे। मां लाड़काना पुलिस नाल पुलिस ऐं पीएस हैदरी जो एसएचओ जेको नाल एसएचओ मुंहिंजे घर मां चोरी थी आहे, लेकिन का भी पीएस हैदरी में पेट्रोलिंग कोन्हे का। लाड़काने में फांसी जा अड्डा हलन था, लाड़काने में शराब जा गुत्ता हलन था, लाड़काने में जुआजू टिकरियूं हलन थियूं, लेकिन गरीबन के मिसकीनन के का भी उन्हनि जे लाइ हिफ़ाज़त जो कंट्रोल ना है। मां लाड़काने जे तमाम सोशल वर्करन के गुज़ारिश तो करियां, अॼु पपन ज़ुमरे जे घर मां चोरी थी आहे, सुभाणे तव्हां जे घर मां भी चोरी थी सघे थी। पीएस हैदरी जेका हिन वक्त गुंडागर्दी में, शराब में, मंशियात में, फांसी में पेर नंबर आहे। मां एसएसपी लाड़काने का, मां डीएसपी लाड़काने का, मां एसएचओ लाड़काने का, मां आईजी सिंध का, मां डीआईजी लाड़काने का गुज़ारिश तो करियां त आखिरकार असांजे घर मां चोरी छो थियूं थियनि। हिन वक़्तु पुलिस खे फोन कई आहे, हिन वक़्तु का भी पुलिस न पहुती आहे।